साईं एहतजाज आदाब असांजो एहतजाज आहे मुआशरे जे अंदरि बदकिरदारीअ जे ख़िलाफ़ असांजो एहतजाज आहे वधंदड़ बरबरीअत ऐं मुआशरे जे अंदरि वरी अहिड़ो को ॿियो को ॾुखो ईंदड़ वाक़ियो न थिए। ये जल न ज़्यादा जल भी उठी भी ना बोलने लगा भी अदा ॾिसो त सिंध जे अंदरि मुसलसल जेको आहे नए ॾींहं ज़्यादती वारा वाक़िया पेश थियनि पिया ऐं हुकूमत उन में जेको आहे काई बि संजीदगी नज़र नथी अचे। अगरि जे ॾिसो हुकूमत संजीदा थिए ऐं उन्हनि खे जेको आहे केतिरे क़िरदार ते पहुचाए, मां सम्झां थो त हीअ वाक़िया जेके रोज़ु थियनि था इहे न थींदा आहिनि। हुते नोटिस वठी ऐं जेके इहे वाक़िया थियनि था उन्हनि जी रोकथाम कजे। साल इहो आहे त उस्ताद सलेमान राजपर जी न्याणीअ सां जेका ज़्यादती कई वई आहे उनखे इंसाफ़ ॾियारियो वञे। जॾहिं पंजाब जी न्याणीअ सां ज़ुल्म कयो थो वञे त मुल्क जे वज़ीर आज़म खां वठी पटियाल सभु ग़म में ॿुधी था वञनि। जॾहिं सिंध जी न्याणीअ सां ज़ुल्म थिए थो त हर कोई ख़ामोश आहे। उन में असांजो सिंध जो वज़ीर आला हुजे या मुल्क जो वज़ीर आज़म हुजे, असांजो क़ुरान शरीफ़ जे लक़ब सां नवाज़ियो वेंदो। अफ़सोस आहे अॼु उन धरतीअ जे नियाणियुनि खे हिकु वहशत जो निशानो बणाए वञे ऐं सिंध में ही रेप जा जेके वाक़िया आहिनि इहो ॾींहों ॾींहुं रोज़ जो मामूल बणियल आहे। अफ़सोस आहे त जेकॾहिं हिकु अहिड़ो दहशतगर्द गिरफ़्तार थो थिए त उनखे कंहिं बि कैफ़े किरदार ताईं नथो पहुचाए वञे ऐं उन ख़ामोशीअ जे आहे त जेको वाक़ियो थियो आहे हिन जो फ़ौरन नोटिस वठी ऐं उन रहज़न खे कैफ़े किरदार ताईं पहुचाए। ॿियो ॻाल्हाईंदो